पाकिस्तान हैदराबाद प्रोग्राम पेश कजे थो सुगर। अस्सलामुअलैकुम सामीन, सुगंजी सुरहान अवाजे सुंदर समातन चुनाव करण लाए प्रोग्राम के प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जुणे जो मुआविन जिब्रान ज़ेब अवां जो अॼु मेज़बान अली इमरान समो अवां लाइ सुखी सलामती जे खोड़ सारे दुआउनि ऐं नेक तमन्नाउनि साण हाज़िर आहियूं। दोस्तों, सुगन जो ही सुरो सफ़र अवां ताईं पहुचाइण लाइ असां सां गॾु असांजो अॼोको स्टूडियो इंजीनियर आहे मुदस्सिर हुसैन। दोस्त चवंदा आहिनि त जेको पोखींदासीं उहो ई लुणंदासीं। हाणे थी सघे थो त तजुर्बे या मुशाहिदे खां सवाइ इहा ॻाल्हि कुझु वधीक सम्झ में न अचे, या वरी ईअं खणी चऊं त पूरी सम्झ में न अचे, त उनजो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त असां उन्हनि शयुनि जो मुशाहिदो करियूं जिन जो ॿिज पोखिजे थो। असां ॾिसूं था त जंहिं बि फसल जो ॿिज पोखियो वञे थो उन ई फसल जो ॿूटो फुटी निकिरे थो, यानी हर फुटी निकिरंदड़ शइ असांखे ॿुधाए थी, इहो सम्झाए थी त इंसान जेको कुझु बि पोखे थो उहो ई फुटे थो ऐं पोइ हू उहो ई लुणे थो। इन लाइ दोस्तो समझदारी जो सबूत इहो आहे त प्यार मोहब्बत ऐं ख़ुलूस जो ॿिज पोखियूं त जीअं वक़्तु गुज़रण सां असांखे साॻियो ई मेवो घणाईअ में मोटी मिले। के अचणो अथई ता अच न तही त पूरन पछाड़ियो मोहब्बत बारो मच सिने मज सचू वजे काल असां सां तो कयूं कयूं काल असां सां तो कयूं कयूं यार सजन बुझूं ॻाल्हियूं यार सजन बुझूं ॻाल्हियूं। यार सजन बुझूं ॻाल्हियूं काल असां सां तो कयूं कयूं यार सजन बुझूं ॻाल्हियूं यार सजन बुझूं ॻाल्हियूं। काल असां सां तो कयूं कयूं असां सां तो कयूं कयूं यार सजन बुझूं
सजण बुझूं ॻाल्हियूं आहिन रूह में चङियूं आवाज़ के चङियूं आवाज़ के यार सजण बुझूं ॻाल्हियूं बुझूं यार सजण बुझूं ॻाल्हियूं असां सां तो कयूं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जा बोल फुटे दरदारी जे मिठड़े ऐं ख़ूबसूरत आवाज़ में ॿुधासीं पिया ऐं दोस्त जिन बि फ़नकारनि खे ॿुधणु चाहींदा आहिनि असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त उन्हनि फ़नकारनि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करियूं बोलनि तां यादि आयो त दोस्तो कंहिं बि इंसान जी ज़बान मां अदा कयल जेके ॿोल हूंदा आहिनि मतिलबु जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो समाजी असरु थींदो आहे असां ॻाल्हायूं था त उहे लफ़्ज़ हिकिड़ो असरु रखनि था या उहे कंहिं टुटल दिलि खे जोड़ीनि था या वरी कंहिं दिलि खे भञी भोरा भोरा करण जो जेको सबबु आहे उहो बणिजनि था या उहे लफ़्ज़ कंहिं रसियल ज़ख़्म ते रखियल मरहम जो कमु कनि था या वरी कंहिं लाइ दवा दारू जो यानी हू किरदारु अदा कनि था या वरी ईअं हूंदो आहे त कंहिंखे जो जेको अंदरु आहे उनखे छिले ज़ख़्मी करे था छॾीनि वॾो समाजी असरु आहे इन्हनि लफ़्ज़नि जो जिन जे बारे में सम्झाणी ॾींदे कंहिं चयो त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं शख़्स जे पेट में ज़हर हलियो वञे ऐं हू पंहिंजो इंतिहाई असरु करे यानी जेको ज़हर आहे उनजो इंतिहाई असरु इहो ई हूंदो आहे त ख़ुदा न ख़ास्ता को इंसानु पंहिंजी जान खां हलियो वेंदो आहे त जेकॾहिं उहो ज़हर पंहिंजो उहो असरु करे थो त उहो हिकिड़ो इंसानु जेको आहे पंहिंजी जान विञाए सघे थो पर जेकॾहिं लफ़्ज़नि जी सूरत में उहो ज़हर माण्हुनि जे कननि में हलियो वञे त पोइ उहो केतिरनि ई रिश्तनि खे विञाइण जो सबबु पिणु बणिजी सघे थो दोस्तो लफ़्ज़नि जो इस्तेमालु सोचे सम्झी कजे तके तौरे कजे ऐं इहो ज़रूरु ॾिसिजे त लफ़्ज़नि जी इहा चूंड ऐं इहा तरतीब जंहिंजो असां इस्तेमालु करण वारा आहियूं असांजी शख़्सियत जी तामीर पई करे असांजे किरदार जी तामीर पई करे या असांजी शख़्सियत ऐं किरदार खे ख़राबु करण जो सबबु बणिजे पई वारे लाइ बि इहो बेहद ज़रूरी आहे यानी हिकिड़े पासे ईअं आहे त जेको ॻाल्हाइण वारो आहे उनखे इहो ख़्यालु रखणु घुरिजे लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे उनखे बहितर करणु घुरिजे तौरे तके ॻाल्हाइणु घुरिजे त बिल्कुलु ईअं बि आहे त जेको ॿुधण वारो आहे उनजे लाइ बि इहो ज़रूरी आहे त कननि जो कचो न थिजे ऐं बिना दलील जे कंहिं बि ॿुधल ॻाल्हि ते एतबार न कजे न त दिलि में पैदा थियल बदगुमानी जॾहिं रिश्तनि में ॾारूं विझे थी त पोइ पैदा थियल फ़ासिलनि जो भरिजणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि असां जारी रहंदो आहे मुंहिंजा खोड़ सारा ख़त आहिनि उहे बि शामिलु कंदासीं जेके दोस्त ॿुधनि पिया उन्हनि खे बि शामिलु कंदासीं पर पहिरीं हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में मुंहिंजे समात ताईं पहुचाईंदासीं तो समझो के विसारे
ओ भाई पानी है। हर आहट पे बंदिश रख दूं, हर आहट पे बंदिश रख दूं, दर दरवाजा बंद करे छड़, दर दरवाजा बंद करे छड़, पोए आहट रहंदी तो वक्त, पोए शीशा खड़की वींदा, तो समझो मूंखे विसारे जीअ झरोका भरजी वींदा। तुंहिंजे बदन जो अमृत तुंहिंजे बदन जो अमृत अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि त नाहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि त नाहे, तो समझो दूर वञण सां जज़्बा पलजी वींदा, तो समझो मूंखे विसारे जीअ झरोका भरजी वींदा। मुंहिंजे ज़िक्र ते तड़पी वींदो, मुंहिंजे ज़िक्र ते तड़पी वींदो, छिरकी पवंदो साहु जो, छिरकी पवंदो झरोका भरजी वींदा। ऐं दोस्तों हाणे अव्हां जे समातूं ताईं पहुचायूं था अव्हां जे ख़तनि सां तरतीब ॾिनल सिलसिलो सोचनि जी सुरहाण। टंडियालहर खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला चरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ास खेली। शेख अयाज़ जी शाइरी मां चूंड कई आहे त भरिसां तुंहिंजे भिट धणी झले बीठुसि झोल, ॾिनई ॿ टे बोल सिकायल हिन साह खे। ऐं उस्ताद मोहम्मद नवाज़ बोज़दार, उस्ताद मोहम्मद बख्श बोज़दार, शेरदिल ख़ान बोज़दार ऐं अब्दुल हई हिंगोर जो लिखनि था त आम मौत जे अचण खां अॻु ख़ासि मौत जो रस्तो वठो, याने ख़्वाहिशुनि ऐं नफ़्स खे मारियो वञे। जुॾे खां राजा अली हसन ख़ासि खिली लिखियो त ही विछोड़ो सही न सघंदासीं, ही विछोड़ो सही न सघंदासीं, जीअरो जग में रही न सघंदासीं, हूअं त दुनिया में मोह ॾियूं था पर तुंहिंजे आॾो कुझु ई न सघंदासीं। ऐं घोट गुल मोहम्मद ख़ासि खेली, नबी सर रोड खां मास्तर हबीबुल्ला ख़ासि खेली, मोहम्मद अली ख़ासि खेली, सिकंदर अली ख़ासि खेली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासि खेली, वफ़ा
हाजी खान ख़ासि केली हिन शाइरी जे सिटुनि जी चूंड कई त ख़ुशीअ मां ग़मनि खे निभाए हलिया विया ख़ुशीअ मां ग़मनि खे निभाए हलिया विया अजब राज़ दिलि जा छुपाए हलिया विया ॾिना सख़्त ज़िंदान ज़माने मगर खिली कुर्ब सां से कमाए हलिया विया शहर पंगरे खां अली नवाज़ मेमण लाला नबील अली मेमण नईम अली मेमण एम अस्फहान मेमण नौमान मेमण नदीम राजा मेमण हिननि लिखियो त नेक वक़्तु उहो आहे जेको पाण खे फितने फसाद खां बचाए ऐं आज़माइश में सब्र जो मुज़ाहिरो करे ॻोठ मेऊ ख़ान ख़ासि केली खां हाजी खान ख़ासि खेली क़ाइम ख़ान ख़ासि केली अला नवाज़ ख़ासि खेली हिकु कौल जी चूंड कई त जेको इल्म में मोह उहो शहीद थियो रियाज़ कॉलोनी नौशर फिरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी मीर हसन नूर मोहम्मद ऐं दोदो फ़कीर ॾाहिरी लिखियो त ॿ चहिरा इंसान खे कॾहिं बि विसरंदा न आहिनि हिकु मुश्किल में साथ ॾियण वारो ॿियो ॾुखे वक़्त में साथ छॾण वारो जेकॾहिं तूं पंहिंजे तकबर ऐं हुरूर खे टोड़णु चाहीं थो त पोइ कंहिं ग़रीब ऐं मिसकीन खे सलाम कंदो कर फुलदियूं खां अहमद ख़ान मरी बलोच लिखियो कुझु सुहिणनि कौलनि जी हिननि चूंड कई आहे लिखनि था त रोअण दिलि खे रोशन करे थो माउ पीउ जी ख़िदमत ॿिन्ही जहाननि में कमु अचे थी ऐं ॻाल्हाइण चांदी त ख़ामोशी सोन आहे कंहिंजी बि दिलि न ॾुखायो छो त अव्हां बि हिकु दिलि रखो था खंबरे खां इब्राहिम राजड़ चूंड कई आहे नाज़ फ़कीर मोहम्मद जलालणी जे हिन शाइरियाणा सिटुनि जी त तन में तुंहिंजी तात सदाई वाई तुंहिंजी वात सदाई ऊंदह आख़िर केस ताईं रहणी नाहे रात सदाई ऐं ॻोठ हाजी मुहकमुद्दीन पंवर खां ॾाढूं पांठेराई जूं शाइरी जूं ही चूंड कयल सिटूं त वरी बि आयो सियारो साजन कोन आयो पिरी प्यारो साजन सिकंदे सिकंदे सावण गुज़रियो रास न आयो हेल उन्हारो साजन मौसम वांगे तूं वै मटिजी छालाए कयो थई हाय किनारो साजन
रात अहिड़ी तरह करियो तुंहिंजे सॾ ते वरी वरो मां बि केॾो पिरी चरियो तुंहिंजे सॾ ते वरी वरो मां बि केॾो दौरान प्रोग्राम असांखे मोहब्बतुनि मां कुझु दोस्तनि यादि कयो आहे। ख़ामोश खलील शर बलोच साहब करोंडी फैज़गंज में असांखे ॿुधनि पिया। ॻोठु मोहम्मद उस्मान गाबार में शमसुद्दीन गाबार ऐं नबी बख़्श गाबार असांखे ॿुधंदे यादि कयो आहे। सांगड़ खां साईं रसूल बख़्श राही साहब असांखे ॿुधनि पिया। वॾी महिरबानी अव्हां जी ख़ुतबे मां इल्म अदब सां वाबस्ता आहियो। अली गुल रिंद अवामी शाइर आहे, असांखे ॿुधे पियो। ॻोठु मक़सूद रिंद में ज़मीर अली ज़हीर अली ऐं ज़फ़र अली रिंद बि साणनि गॾु आहिनि। मोहम्मद मीरण जखराणी जकबाबाद में असांखे ॿुधंदे यादि कयो। शहर उनड़पुर खां फोटो खोसो असांखे ॿुधे पियो। ॻोठु गाज़ी ग़ुलाम हुसैन चांडिया खां ख़ैर मोहम्मद चांडियो ऐं अब्दुल फताह चांडियो असांखे ॿुधनि पिया। मेहरान चौक बदीन में एम रफ़ीक मला, साइमा नाज़ मला, शहनाज़ नाज़ मला, बेबी फरज़ाना ऐं बेबी फ़िज़ा मला बि असांखे ॿुधनि पिया। ऐं ॻोठु अब्दुल हादी भुरगड़ी में आमिर भुरगड़ी जूं समातूं असां सां जुड़ियल आहिनि। वरी महिरबानी अव्हां जी। ॻोठु मौलवी अब्दुल्ला मरी लॻभॻ खां मंसूर मरी, फरमान अली मरी, सुमैर जान मरी, उज़ैर जान मरी शाइरीअ जूं ही सिटूं चूंड करे मोकिलियूं आहिनि। मंसूर मरी जूं सिटूं आहिनि त अच पाण में ॿई परचूं छिकताण चङो नाहे। अच पाण में ॿई परचूं छिकताण चङो नाहे। ज़िद एॾो मिठा जानी कुहाण चङो नाहे। भली दुनिया ज़ोर लाए पाण धार न थींदासूं। कढूं कुर्ब में छो कंहिंजी असां काण चङो नाहे। आए जल्द न तूं जानी मंसूर मरीअ ॾे पोइ ईंदो मौत मुंहिंजे जो तोॾे पोइ ॼाण चङो नाहे। ऐं शहर जुॾे खां भाई ख़ान टालपुर, हाकिम नवाज़ टालपुर, मुख़्तियार अली मेमण लिखियो आहे। शाइरी जी चूंड कई अथनि। भाई ख़ान टालपुर जी ही शाइरी आहे त इहा ॻाल्हि अव्हां जी सरकार चङी नाहे। इहा ॻाल्हि अव्हां जी सरकार चङी नाहे। ग़ैरनि जी इहा घर में भरमार चङी नाहे। मां रोकियां थो तोखे तूं कोन मुड़ी थो। इहा बेरुखी तुंहिंजी अड़े यार चङी नाहे। इहे दूरियूं विछोड़ा मूंखे मारियो विझनि था। इहा दर्द विछोड़नि जी दीवार चङी नाहे। छो झेड़नि झटनि में पियो वक़्तु विञाई। इहो रोज़ जो कुरको फिटकार चङी नाहे। तूं कोन थो सम्झी अथई बेदर्द ज़मानो। रकीबनि सां खिली तुंहिंजी खीकार चङी नाहे। मिसले ख़िज़ां लॻे थो हर मौसम तो सिवा सनम। तो बिना लॻंदी मूंखे बहार चङी नाहे। छॾ रीतूं रुसण जूं मिठा मीर मूंसां। इहा दगा दोस्तीअ में हर वार चङी नाहे। काछे राजे घंटी खां जानी जान मोहम्मद ब्रह्माणी लिखियो त सखावत उहा ख़ूबी आहे जेका दुश्मन खे दोस्त बनाईंदी आहे ऐं कंजूसी उहा बुराई आहे जेका औलाद खे बि दुश्मन ठाहे छॾींदी आहे। ॻोठु ख़लीफ़े मोहम्मद हयात जोणे जे खां अबू पुटो पुनल राही ऐं फरीद अहमद अबू पुटो ज़िंदगी जे बारे में लिखनि था त मूं ज़िंदगी खे अरमाननि जी दुनिया में ॻोल्हियो त बि न मिली। चाहतुनि मुहबतुनि ऐं कुर्बतुनि में ॻोल्हियो त बि न मिली। ॾुखनि में अहसासनि में नित नवनि जज़्बनि में प्यार में पूॼा में दर्दनि ऐं सूरनि में तलाश कयमि तॾहिं बि न मिली। पंहिंजनि परावनि में अज़ीज़नि ऐं ग़ैरनि में दोस्तनि ऐं दुश्मननि में ॻोल्हियो पर पोइ बि नज़र न आई। गुरबत में शाहूकारीअ में बुख अफ़लास में ठाठ में ख़ुशहालीअ में धन दौलत सोन में हूअ नज़र न आई। दोस्तो ही शाइरी जूं सिटूं आहिनि या अव्हां जो डायरी जेको वर्क आहे डायरी जो वर्क लॻे थो। पर थोरो जेकॾहिं तव्हां गौर कयो हा त ज़िंदगी जेकॾहिं असां ॻोल्हियूं त असांखे ज़िंदगी काइनात जी हर शइ में नज़र अचे थी। सिर्फ़ु असांजा जेके अहसास हूंदा आहिनि असांखे उन्हनि पंहिंजनि अहसासनि खे उन तरफ़ कन्वर्ट करिणो हूंदो आहे। उन नज़र सां ज़िंदगी खे ॻोल्हणो पवंदो आहे। ऐं जेकॾहिं चवंदा आहिनि न त जेको वक़्तु पंहिंजनि खां सवाइ गुज़रे थो उहा असांजी उमिरि आहे ऐं जेका पंहिंजनि सां गॾु गुज़रे थी उहा ज़िंदगी आहे। त यकीननि पंहिंजनि में ज़िंदगी मौजूदु हूंदी आहे।
घोट सरफराज़ राजा खां सूमार भील लिखियो त मौत ज़िंदगी जो सभ खां वॾो नुक़सान न आहे, पर ज़िंदगी जो सभ खां वॾो नुक़सान इहो आहे जॾहिं रिश्ता मरी वञनि ऐं असीं ज़िंदा हुजूं। दोस्तनि खां सवाइ ज़िंदगियूं ऐं मुहबतूं बेमक़सद हूंदियूं आहिनि। ॻोठ ढालू ख़ासि कली खां, नबी बख़्श ख़ासि कली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि कली, अब्दुल मालिक ख़ासि कली शाइरी जी चूंड करे मोकिली आहे त राति चांड रोकी ऐं हर तरफ़ रोशनी, राति चांड रोकी ऐं हर तरफ़ रोशनी, चंड खे जो ॾिठुम यादि आहे घणो, चंड मधोश चांड रोकी चाह में, राति सरमत ॿुधुम यादि आहे घणो, कारा बादल हुआ कारूं झर जे मथां, थर खे जो ख़ुशि ॾिठुम यादि आहे घणो, ज़िंदगी ज़िंदगी प्यार आ ज़िंदगी कंहिंखे चवंदे ॿुधुम यादि आहे घणो, सार तुंहिंजी त आहे सतायो अची, हथ में आहे कलम यादि आहे घणो। ऐं ॻोठ सैफल खान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटे चूंड कई सईद मेमण जे हिननि शाइरी जे सिटुनि जी त जीअ गहलियो घणो, तुंहिंजे तर ॾे पिरी, पेर पहुता न पर तुंहिंजे घर ॾे पिरी, लाड़ मां जे असां ॾे लड़ी पओ कॾहिं, ॻोठ आहे असांजो उतर ॾे पिरी, दोस्तनि जूं दिलियूं साफ़ नाहिनि हबीब, केरु ईंदो अव्हां जे सखर ॾे पिरी, पाण खे दोस्त ॻोल्हिया लभनि की नथा, केरु तोखे असांजी ख़बर ॾे पिरी, तो बि पंहिंजे अबाणे अझे खे छॾियो, हा असां बि वञूं था क़बर ॾे पिरी। गुलाम सिंह जलालानी खान, नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ जलालानी, मुख्तियार नाज़ जलालानी, आरज़ू असलम जलालानी ऐं सैयद शरीफ अली शाह जी चूंड नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी जो ही सिटरूं त ज़िंदगीअ जो सफ़र तन्हा, हा सॼो आ शहर तन्हा, प्यार करण खां इनकार छो, हीअ पिरी आ कहर तन्हा। ऐं ॻोठ अकरी शरीफ़ खां मोहम्मद आलमशर बलोच, सरफराज़ राजा बलोच, मंसूर आलमशर बलोच ऐं परवेज़ आलमशर बलोच जी चूंड ही ख़ूबसूरत शाइरी जूं सिटरूं त वरी राति थी ठरे मोट जाए, वरी राति थी ठरे मोट जाए, ॾहर ॾियो को ॿरे मोट जाए, जॾहिं शाम वेले किथे कूंज का, वथाणनि ॾे वापसि वरे मोट जाए, इझो ॼाण हथ मां किरे थो किरह, इझा थी वरे अख भरे मोट जाए, अव्हां जी असां रीह सरी वञे, असांजी किथे थी सरे मोट जाए। महिरबाननि खे बि मोट ॾींदासीं जेके असांखे यादि कनि पिया। दरगाह सखी जाम ॾातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो, कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, नाज़ नगर ख़ान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद महराब जमाली ऐं ग़ुलाम कादिर जमाली बि असांखे यादि कयो आहे। ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तम अली पंवर, उबाह तलहार खां अली मोहम्मद मल्लाह, ख़ैतमातिन शाह खां जमादार कमरुद्दीन लांडर, निसार अहमद लांडर, शाहनवाज़ लांडर यादि कयो। जाम साहब खां उस्ताद मोहम्मद आलम बिस्तड़ो, सरफराज़ आलम बिस्तड़ो, एजाज़ आलम बिस्तड़ो, ॻोठ गुल मोहम्मद नाइज खां नज़र अली नाइज ऐं इज़हार अली नाइज, दरगाह झोक शरीफ़ खां फ़कीर अब्दुल हुसैन जिसकाणी, बूंदी थरपारकर खां आसिफ़ समूह असांखे ॿुधाए पियो, नवाब शाह खां आशिक़ ख़ासि कली, आसिफ़ हसनैन ख़ासि कली, ज़हीर अहमद जमाली, मसूद बोज़दार खां अब्दुलसलाम बोज़दार, बेराणी खां मौला बख्श मरी, नौशर फिरोज़ खां मुहर्रम अली मशहूरी असांखे ॿुधंदे यादि कयो। ऐं शहदादपुर खां ग़ुलाम मुस्तफ़ा बुघियो बि असांखे ॿुधे पियो, वॾा कुर्ब मुंहिंजा।
दोस्तों क्रिकेट जी सूरत हाल असां शेयर कंदा हलूं त पाकिस्तानी बांग्लादेश जी क्रिकेट टीमुनि जे विच में टेस्ट मैच जारी आहे। अॼोके ॾींहं जी रांदि जेका आहे उहा बारिश सबबु रुकियल आहे ऐं जेका स्कोर जी सूरत हाल आहे उहा कुझु ईअं आहे त पाकिस्तान 188 रन्सूं ठाहियूं हुयूं ऐं संदसि 2 रांदीगर आउट थिया हुआ। जीव मुर्शद कामिल Subscribe my channel Best Sindhi Songs. तू न लगी थी अजनबी तू न लगी थी अजनबी तू न लगी थी अजनबी मूंखे तुंहिंजो सो तू न लगी थी अजनबी मूंखे तुंहिंजो सो दिल थी चवे मोह तुंहिंजो आऊं चुमी ॾिसां चुमियूं चपन राह ते कई कतारों चुमियूं चुमियूं चपन राह ते कई कतारूं मता मयारूं सोची मुंहिंजे साथ ले अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा दिल लॻियल ज़मानो पियो अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा दिल लॻियल ज़मानो पियो अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा आस आहे चपन खे चुमण जी इहा हाल दिल जी
अञा इब्तदा इहा हाल दिल जी इहा हाल दिल जी अञा इब्तदा इहा हाल दिल जी अञा इब्तदा ॿुधाइण लसारो फसानू पियो ॿुधाइण लसारो फसानू पियो अञा दिल लॻी अला ज़मानो पियो अञा आस आहे सपन खे चुमण जी अञा आस आहे सपन खे चुमण जी जॾहिं अमल ता सजा छड़िया काल छुगा जॾहिं अमल ता सजा छड़िया काल छुगा तुही जागल रुगा मूछो आया सोच अञा रंजशन जी न मौसम मतिया अञा रंजशन जी न अञा रंजशन जी न मौसम मतिया अञा रंजशन जी न मौसम मतिया अव्हां सां मिलण जो बहानो पियो अव्हां सां मिलण जो बहानो पियो अञा दिल लॻी अला ज़मानो पियो अञा आस आहे सपन खे चुमण तकदीर आहिनि ॾाढी सुठी सुहिणी ॻाल्हि कई तव्हां दोस्त गुट हाजी बहराम खान शर खां वफ़ा गुलशेर शर बलोच उस्ताद हाकिम ॾाहिरी शाहिद हुसैन शर्ब ख़त लिखी यादि कयो प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुरहीम बिरोही ऐं ख़ादिम हुसैन मरी जो ख़त पहुतो कुझु वक़्त जी विछोटी खां पोइ असांखे ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलायार ख़ान टालपुर ख़त लिखी यादि कयो वॾी महिरबानी हाजी गुट तैयब हाले पोटो खां नाज़ मोहम्मद इस्माइल हाले पोटो गुलसन हाले पोटो ख़त लिखी यादि कयो आहे ऐं दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद ख़त लिखी यादि कयो कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो यूनुस ख़ान चांडियो दिलबर हुसैन चांडियो बिलावल ख़ान चांडियो जो ख़त पहुतो उडेरोलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसे दिलशाद अली इरशाद अली शिराद अली खोसे बि ख़त लिखी यादि कयो गुट बहादुर जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी तनवीर हुसैन जलबाणी बि ख़त लिखी यादि कयो शहर नवाब शाह खां मीर अमानुल्ला बिरोही हिस्ब चांद बिरोही अमीर बख्श चांडियो इलाही बख्श चांडियो ऐं ॿ टे ख़त आहिनि हिननि दोस्तनि जा जेके असां कोशिशि कयूं था त हिकिड़े पासे रखंदा वञूं उन खां अलावा शहर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी असांजो पुराणो ॿुधंदड़ आहे उन बि असांखे ख़त लिखी यादि कयो आहे शेर फ़कीर ॾाहिरी मेवो फ़कीर ॾाहिरी वली मोहम्मद मरी निज़ाम ख़ान ज़रदारी बि साणस गॾु आहिनि ऐं जिन महिरबाननि ॿुधंदे यादि कयो आहे उन्हनि में ॻोठ बुरड़ा ख़ैरनाथन शाह खां मोहब अली खोसो ॻोठ गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल हिंगोरने खां मोहम्मद हसन शर मोहम्मद ख़ान शर मोहम्मद अमीन शर मोहम्मद अनस शर ॻोठ बलोच ख़ान खोसे खां मोहम्मद असलम खोसो
कोटली कबीर खां उस्ताद नाज खमीसो खान सोलंगी, दरगाह मोहम्मद अली शाह खां सैयद शरीफ अली शाह, सैयद आज़ान अली शाह, गोराड़ो थर खां सुहारो अली रिंद, अब्दुल शकूर रिंद, गुलसन रिंद, नसीराबाद पाड़े टंडे मोहम्मद खान खां बिस्मिल मोहम्मद रफ़ीक सुमरो, दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद जमा छुट्टो, फादुल हकीम छुट्टो, मोहम्मद यामीन छुट्टो, सागे हंदा मोहम्मद असद छुट्टो, मुमताज़ छुट्टो, गोठ अब्दुल्ला लुटर बदीन खां मोहम्मद सालेह लुटर, गोठ मोलिद नो सहतो खां मोहम्मद अमीन सहतो, गुलाम नबी सुमरो, गुलाम मोहम्मद सहतो ऐं शेर अली लाखो बि ख़त लिखी असांखे यादि कयो आहे, वॾी महिरबानी अव्हांजी। ऐं बेगना मोरी खां मास्टर रबनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो हिननि डायरी जो वर्क लिखियो आहे त मुबहम ख़्याल ज़हन में मेणबती वांगे ॿरी पिया आहिनि, सोचूं बंदि कबूतरनि वांगे ज़हन जे गुदाम मां भड़का खाई रहियूं आहिनि, यादि पवनि था उहे लम्हा केॾा न दिलि फ़रेब हुआ, जिन लम्हनि में असां ॿिन्ही जे आङुरियुनि जा चप चपनि में हूंदा हुआ ऐं आईंदे जो को अंदेशो न छिड़काईंदो हो त को जुदाइनि जो वाचूड़ो वरंदो ऐं असांजे आङुरियुनि जा चप हिक ॿिए खां ईअं विछड़ी वेंदा जीअं का कूंज वलर खां विछड़ी वई हुजे। गोठ बिलू पंवर जे मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर, अमीर अहमद पंवर जी हीअ चूंड हसन दर्स जी नज़्म चूंड करे मोकिली अथनि त हर गुलनि सां गुफ़्तगू में गुज़रंदी घड़ी आहे, हर गुलनि सां गुफ़्तगू में गुज़रंदी घड़ी आहे, तूं ॾखण ॾे ॾिस खणी हूअ उते खड़ी आहे, रुत जे रकीबनि में तूं पेर विझ पका पंहिंजा, वाग वठ वछेरीअ जी जा अञा जड़ी आहे, मां अज़ल खां आजियां जा गीत पियो जंहिं लाइ लिखां, साम्हूं सा पई अचे लाड़ खां लड़ी आहे। ऐं मीरपुर बठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री ऐं अबू मेमण जी चूंड, अयूब खोसे जूं ही सिटूं त केस ताईं ॻंढियां सिलसिलनि खे अञा, केस ताईं ॻंढियां सिलसिलनि खे अञा, तूं करी पई डिघो फ़ासिलनि खे अञा, वार खोलियो घिटिन खे थी घायो छॾी, नींढ ॾींदी वती ज़िलज़िलनि खे अञा, छेगिरी छो भला ही कहर थी करी, छो उञो थी रखी साहिलनि खे अञा, तूं त चुप खे चपनि ते रखियो ओचितो, दिलि जे रोलियो छॾी काफ़िलनि खे अञा, तुंहिंजे नज़रुनि छुही छेह आहे कयो, होश नाहे ज़रो बादलनि खे अञा, हाँ पंहिंजे जी हंज ते खयों थो हलां, दर्द तुंहिंजे प्रिय दादिलनि खे अञा। उस्ताद मोहम्मद छुटल अबू पोटो, बादल अबू पोटो, उस्ताद महशर, गोठ रईस मोहम्मद नवाज शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी, कुनरी खां चवन कुमार कोहली, गोलारची खां गुलाम रसूल लोहाणी, बेरवारी खां मोहम्मद इस्माइल मरी, कुनरी खां कासिम बिन दशवाणी, गोठ सुहारो खान जत खां पोड़ो खान जत ऐं गोठ खान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़ यादि कयो, वॾी महिरबानी मुंहिंजी।
निबाड़ो गजू जो एडी गजू असांखे ॿुधाए पियो एडी अव्हां जी वॾी महिरबानी लख कुर्ब अव्हां जा मोहबतुनि मां असांखे यादि कंदा आहियो दोस्तो इन ते प्रोग्राम सुगन जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो तव्हांखे ॿुधायूं त जेको प्रोग्राम लाइ असांजो स्टूडियो इंजीनियर हो मुदस्सर हुसैन प्रोग्राम जो प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जूणे जो मुआविन जिब्रान ज़ेब ऐं अव्हां जो जेको मेज़बान अली इमरान समो अव्हां खां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 3 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा असांखे इजाज़त ॾींदा अल्लाह निगहबान